अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। ख़बर शेयर के पाक कोटरी मां रिपोर्टर गुलाम हुसैन जतोई जी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजी अमड़ वरसी ते शाहबाज़ एयरपोर्ट ते पहुतो, जितां पंहिंजे अबाणे ॻोठ वाहिड़ पहुची पंहिंजे अमड़ ऐं संदसि वालदा जे मज़ार ते पहुची चादर चाढ़ी। जंहिं बाद वज़ीर आला हाउस वाहिड़ में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI हुकूमत हर मामले खां नाकाम थी चुकी आहे। उनजो वॾो सबबु इहो आहे त ॾींहों ॾींहुं महांगाई थी रही आहे ऐं ग़रीब तबिको उन महांगाई जी चिकी में पिसिजी रहियो आहे। हुकुमरान पंहिंजे बंगलनि ताईं महदूद आहिनि, जिन खे ख़बर ई नाहे त ग़रीब तबिको हणनि हालनि में आहे। हिन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च मौजूदु न आयल PTI हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं ऐं ईंदड़ वक़्त में पीपल्स पार्टी मुल्क ते हुकुमरानी कंदी। PDM खे असां ठाहियो आहे। उन मौक़े ते साणस वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख, MNA सरदार सिकंदर अली रायपोटरो, MPA सैयद साले मोहम्मद शाह, उमेर तारिक बाजारी, सीनियर सेक्रेटरी मोहम्मद सलीम बाजारी, DIG सैयद पीर मोहम्मद शाह, SSP जामशोरो जावेद बलोच, DIG इंचार्ज ज़िला जामशोरो मखदूम जलील अहमद अब्बासी, सरदार नूर नबी खान हालेपोटरो, PP ज़िला जामशोरो जे सदर सैयद आसिफ अली शाह, अगुणो UC चेयरमैन आराजी सैयद रईस हादी बख्श शाह, रईस अमानुल्लाह शाहानी, मखदूम ज़मीर हुसैन अब्बासी, सरदार हाकिम खान नोहानी ऐं ॿिया केतिरा ई मुअज़्ज़िज़ीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली सां गॾु हुआ।